बोला तुझो एडो पेट भरजी वियो जो तू मुखे पैसा कोन थो दे। सेठ तो मुखे 1000 दिनो, मां तोखे 20000 दे चुको आया, अन्या केतरा पैसा ॾियई? तू वरी मूसा ॾाढा तो गलाई, पैसा भी मुझा ऐं लुड़ भी मूसा। छितो छो थियो सेठ? गरीबन सा एडो जुल्म सही नथी, मथे अल्लाह सां हिसाब किताब ॾियणो पवंदी। अल्लाह सां हिसाब ॾींदासे, पर हिन महिल मूसा हिसाब क्लियर करे, न त बुछड़ो कंदो मैं बुछड़ो। पैसा दे। अरे तहां जो विच में आया, हिनजा पैसा तहां भरी दो, तहां ॾींदो। आगे वीडियो देखने के लिए हमारा YouTube चैनल मुसव्वर आर्ट को सब्सक्राइब, लाइक और शेयर करो। मेहरबानी।